नाज़रीन, हैदराबाद जी ज़नाना अस्पताल में नए पैदा थियल ॿाड़ी जे अगवा वारा CCTV फुटेज मेहरान टीवी हथ करे वरिता आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे सलीम मला। जी सलीम, तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल, ये गुजरियल रात ज़नाना अस्पताल में ताज़ी ॼावल जेका ॿारड़ी आहे उनखे खंभण ज़बरदस्ती खणण वारा जेके फुटेजिस आहिनि उहे मंज़र आम थिया आहिनि। मेहरान टीवी उहे फुटेजिस हथ कया आहिनि। फुटेजिस में वाज़े तौर ते ॾिसी सघिजे थो त हिकु औरत ऐं ॿिया जेके माण्हू आहिनि उनखे ॿारड़ी जेका ताज़ी ॼावल आहे उनखे ज़बरदस्ती खंभे ऐं खणी वञी रहिया आहिनि। ॿियूं जेके औरतूं आहिनि उहे उन्हनि जे पोयां बि पवनि थियूं। इन हवाले सां असांजी जेका पुलिस सां ॻाल्हि ॿोल थी आहे उनजो चवणु आहे त हिन मामले जी जेका आहे उहा FIR दर्ज कई वई आहे। ज़ाल मुड़ुस जो तकरार आहे ऐं ॿुधाए पियो वञे त जेका घरवारी आहे उहा पंहिंजे माइटनि सां रहंदी आहे। ही पुलिस जो चवणु आहे त मामले जी जेको आहे उहो जांच करे रहिया आहिनि ऐं इन हवाले सां ॿ जेके शकी माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त जेका औरत आहे जंहिंजो ताज़ो ॼावल ॿारड़ो आहे उन जो चवणु आहे त हुनजो जेके पीउ ऐं जेका पुफी ऐं ॿिया जेके रिश्तेदार उन्हनि ज़बरदस्ती हिन ॿारड़ी खे खंभे गुम कयो आहे। हिन मुतालबो कयो आहे त ही जेका ॿारड़ी आहे उनखे फौरी तौर ते वापसि हिनखे ॾियारियो वञे। जी सलीम मला, वांज मेहरबानी।